नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां ॻोठ गुलाम नबी शाह लाशारी जे रवासी पसंद जी शादी कंदड़ जोड़े नौजवान शाहनवाज़ लाशारी ऐं नारी रीमा लाशारी भरियास्टी प्रेस क्लब पहुची, जिते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जोड़े दाहींदे असां ॿिन्ही रज़ा ख़ुशी सां पसंद जी शादी कई आहे। हाणे असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। नारी रीमा लाशारी ॿुधाए त हिन पंहिंजे माइट शाहनवाज़ लाशारी सां रज़ा ख़ुशी सां 1 महीनो पहिरीं निकाह कयो आहे, जेको गंबड़ जी अदालत में बयानु कयो आहे। हिन चयो त असांजी शादी में मुंहिंजे वालिदिन राज़ी न हुआ ऐं असांखे इलाइक़े जे बासर मौजन ज़रदारी वल्द गुलाम कादिर लाशारी, साजन लाशारी, असलम ऐं ॿियनि मां ज़िंदगी जो ख़तरो आहे। मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां। मुखालिफ़ मुंहिंजे मुड़ुस ऐं सहुरनि ते कूड़ा केस दाख़िल करे खेनि फासाइण घुरनि था। हिन चयो आहे त असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। असांखे मारण जूं धमकियूं पिणु मिली रहियूं आहिनि। असां हिन वक़्तु दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिन DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई त असांखे मुकमल तहफ़ुज़ फराहम करे असांजी ज़िंदगी बचायूं वञनि। असांखे पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।